अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल्आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम वबल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदल मुरसलीन व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। अल्लाह ताला जल्ल जलालुहु व अम्मा नवालुहु व आज़म शानुहु जी हम्द व सना ऐं हुज़ूर पुर नूर शाफ़े यौमुन नशूर दस्तगीरे जहां गम गुसारे ज़मां सैयदे सरवरां अहमदी मुजतबा हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबारी गुहर बार में हदिया सलातो सलाम अर्ज़ करण खां बाद निहायती क़ाबिल इज़्ज़त व एहतराम मुसलमान दोस्तो भाइरो अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद मां हिकिड़ी आयत तिलावत कई आहे जंहिंमें रब तबारक व तआला पंहिंजे दोस्तनि जो शान पंहिंजे वलियनि जो शान ॿुधायो आहे। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला मूं आजिज़ गुनाहगार खे सही सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झाइण ऐं सम्झण खां बाद रब ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ दोस्तो, इंसान जे लाइ सब खां वॾी नेमत अज़ीम नेमत अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां जेका आहे सा हिदायत आहे। हिदायत वारी वाट जंहिंखे मिली, हिदायत वारो रस्तो जंहिंखे मिलियो, उन्हीं जे मथां अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां इनाम थियो आहे। उन्हीं जे मथां अल्लाह तबारक व तआला जो ख़ासि करम थियो आहे। असां नमाज पढ़ंदा आहियूं, नमाज में हर नमाज फर्द हुजे, सुन्नत हुजे, नवाफिल हुजनि, हर नमाज में हर रकात में असां सूरह फातिहा पढ़ंदा आहियूं जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ हम्द व सना खां बाद रब तबारक व तआला पाण जेका दुआ सेखारी आहे सा दुआ ही आहे त इहदिना सिरातल मुस्तक़ीम। ऐ बाना तू हर नमाज में हर वक़्त मुखां हिदायत वारी वाट जो सवाल कंदो रह, तू मुखां घुरंदो रह त मौला मूंखे हिदायत जो रस्तो अता फरमा। तवज्जो आहे, मुख्तसर वक्त में अवां खे कुछ क़ीमती ॻाल्हियूं ॿुधाइण थो चाहियां। तवज्जो कयो, शायद कि तेरे दिल में उतर जाए मेरी बात, थी सके तो कंहिंजे दिल में ॻाल्हि लही वञे। अल्लाह तबारक व तआला असांखे जेका दुआ सेखारी आहे इहदिना सिरातल मुस्तक़ीम, असां हर नमाज में चवंदा आहियूं त मौला असांखे सिधी राह ॾांहुं हिदायत फरमा, सिरात मुस्तक़ीम वारो रस्तो अता फरमा। सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, उन्हनि जो रस्तो ॾेखार जन मथां तो इनाम कयो आहे, जन मथां तो इनाम कयो आहे। एॾो सारो रब तबारक व तआला जी हम्द खां बाद असां दुआ में न दुनियावी का शइ घुरी आहे न ॿियो कुझु घुरियो आहे। अल्लाह तबारक व तआला जेको कुझु सेखारियो आहे त मूंखां हिदायत जी तलब कयो, असां रब तबारक व तआला खां हिदायत ई घुरियो आहे। मदरसा तव्हां ॾिठा हूंदा, ॻोठनि में, शहरनि में, रस्तनि ते, चौकनि ते मदरसा ॾिठा हूंदा। इन्हनि मदरसनि मां दीनी इल्म मिलंदो आहे, ज़रूरी न आहे त मदरसे मां हिदायत बि मिले। काफ़ी अहिड़ा बि आहिनि जेके इल्म पिराए करे इल्म खां बाद बि गुमराह ई रहिया।
इल्म जे हूंदे भी गुमराही रहिया ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीस शरीफ मां मिसाल जे तौर पेश कयां त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत क़ाइम थींदी हशर जे वक्त महशर जे मैदान में जेका पहिरियों सवाल कयो वेंदो हिक सखी हूंदो हिक शहीद हूंदो ॿियो आलिम हूंदो आलिम खां पुछा कयो वेंदो तोखे इल्म अता कयो वियो तूं उन इल्म खे काथे ख़र्च कयो आहे तूं इल्म छो हासिल कयो आहे वो आलिम चवंदो मौला तुझे रज़ा जे लाइ मूं इल्म हासिल कयो आहे मां तुझे बाननि ताईं उन इल्म खे पहुचायो आहे मुंहिंजो मक़सद तुंहिंजी रज़ा ही रब तबारक व तआला फरमाईंदो त कूड़ थो ॻाल्हाईं तुंहिंजो मक़सद इहो हो त दुनिया में तुंहिंजी इज़त थिए तुंहिंजी वाहवा थिए तुंहिंजी शोहरत थिए तोखे उहो सभु कुझु मिलियो आहे हिते तुंहिंजो को बि हिसो न आहे फ़रिश्तनि खे हुकुम कयो वेंदो सटियोसि जहन्नम में इन इल्म त हासिल कयो आहे इनखे हिदायत नसीब थी एक इहे मदरसा है ॿिया रूहानी मदरसा है तवज्जो कयो वरी ॿिया रूहानी मदरसा है हे उहे आहिनि जिन जे लाइ रब तबारक व तआला फरमायो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून उहे अल्लाह वारा उहे अल्लाह वारा आहिनि जन वटां हिदायत बि मिलंदी आहे जन वटां शरीयत जो इल्म बि मिलंदो आहे उहे अल्लाह वारा आहिनि रब तबारक व तआला फरमायो इहदिना सिरातल मुस्तकीम बाना मुखा सिधी वाट जे लाइ दुआ घुर असां घुरिया ऐं अॻिते चऊं था त सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम मौला रस्ता घणा आहिनि असांखे उन्हनि वारो रस्तो अता फरमा जन मथां तूं इनाम कयो आहे उहे केर आहिनि सुभान अल्लाह فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين अल्लाह तबारक व तआला फरमायो त जन मथां मूं इनाम कयो आहे उहे नबी आहिनि उहे सिद्दीक़ आहिनि उहे शहीद आहिनि उहे अल्लाह वारा सालिहबान आहिनि उन्हनि मथां अल्लाह तबारक व तआला इनाम कयो आहे पोइ उन्हनि जो दामन वठो उन्हनि जी दामन वठो जन मथां रब तबारक व तआला जो इनाम आहे जेके हिदायत वारा आहिनि गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन मौला उन्हनि जो रस्तो न ॾेखारजां जन मथां तुंहिंजो ॾमर थियो आहे जन मथां तुंहिंजो ग़ज़ब थियो आहे जन मथां तुंहिंजी कावड़ थी आहे उहे केर आहिनि जन मथां ग़ज़ब थियो आहे रब तबारक व तआला जन मथां कावड़ कई आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वे इल्म वारा आहिनि इल्म जे हूंदे ख़बर आहे त हीउ रस्तो गुनाह जो रस्तो आहे हीउ रस्तो अल्लाह जे नाफ़रमानी जो रस्तो आहे तॾहिं बि उहो रस्तो अख़्तियार करण अल्लाह तबारक व तआला जे ग़ज़ब ऐं ॾमर खे दावत ॾियण आहे सुभान अल्लाह सुभान मौला गुमराहनि जो बि रस्तो असांखे न ॾेखारजां उन रस्ते खां बि बचा या ज़ालिन उहे आहिनि जेके बे इल्म आहिनि जेके गुमराह आहिनि पंहिंजे बग़ैर इल्मी जे करे अल्लाह तबारक व तआला असांखे सेखारियो आहे त बाना मूंखां हिदायत तलब कंदा कयो सुभान अल्लाह पोइ असांखे सम्झणु घुरिजे त हिदायत ई वॾी शइ आहे हिदायत ई वॾी शइ आहे जिन जे लाइ रब तबारक व तआला असांखे सेखारियो आहे पंहिंजे बाननि खे ऐं हिदायत